अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो असलम भुट्टो। दोस्तों, तव्हां ॾिसंदा हूंदो त मुंहिंजे हिन बैकग्राउंड में हिकिड़ी कैमरा पई आहे ऐं हलंदो अचां थो त हीअ ॿी कैमरा पई आहे। यकीनन तव्हांखे थोरो घणो अहसासु थियो हूंदो त हे को टीवी स्टेशन आहे या टीवी स्टूडियो आहे। हीअ एक्चुअली टीवी स्टेशन आहे, कराची टेलीविज़न सेंटर, जिते असां पंहिंजी ज़िंदगी जो आगाज़ कयोसीं, जिते असां पंहिंजी बेशुमार असां ड्रामा सीरियल्स कयासीं नाटकनि जे हवाले सां। मूं समेत ॿिया बेशुमार ॿिया आर्टिस्ट बि हुया, उन्हनि ॾाढो ख़ूबसूरत कमु कयो। अॼु हिन कॉरिडोर में हीअ जेको कराची टेलीविज़न जो हीउ कॉरिडोर आहे, तव्हां ॾिसो त हीउ बिल्कुलु सुनसान लॻो पियो आहे। को आर्टिस्ट कोन्हे सवाइ मुंहिंजे, यानी मां वाहिद आर्टिस्ट आहियां जेको पाकिस्तान टेलीविज़न कराची सेंटर में हींअर बीठो आहियां ऐं को आर्टिस्ट कोन्हे। को वक़्तु हुयो त हिते पेर रखण जी जाइ न हूंदी, आर्टिस्ट एतिरा हूंदा ऐं एतिरे क़दुरु जो आर्टिस्ट हिक ॿिए खे टाइम ॾींदा त यार शाम जो टीवी ते मिलंदासीं। तो इहो हूंदो ऐं रोज़ु नवां ड्रामा, रोज़ु नयूं ॻाल्हियूं, सुठा स्क्रिप्ट, सुठा आर्टिस्ट ऐं PTV बेशुमार वॾा वॾा आर्टिस्ट ठाहिया, जेके बाद में जेके असांजा सिंधी चैनल जॾहिं आया त उहे सुठा आर्टिस्ट ओढ़ा न ठाहे सघिया। उन्हनि आर्टिस्ट इंट्रोड्यूस कया, चंद आर्टिस्ट कया। जीअं हाणे मूं कयो, सुमेर भुट्टे खे मूं इंट्रोड्यूस कयो ऐं उनखे अलावा उमेर खे मूं कयो, फ़ारूक भुट्टे खे मूं कयो ऐं रुमान खेड़े खे मूं इंट्रोड्यूस कयो, आज़म मेंगल खे मूं इंट्रोड्यूस कयो ऐं बेशुमार बि छोकिरियूं मूं इंट्रोड्यूस कयूं। यानी तव्हां अंदाज़ो लॻायो त मूं इहा क्रीम इंट्रोड्यूस कई, जिन बाद में कमु करे पाण मंझरायो। पर जेके ॿिया डायरेक्टर जेके आया, उन उहा का ख़ासि कोशिशि कोन कई। वधि में वधि सिंधी चैनल्स जेकॾहिं के आर्टिस्ट इंट्रोड्यूस कया बि त उन में हिकिड़ो यया भुट्टो हुयो जेको गुज़ारे वियो। साईं निसार शाह जेको कमु करे पियो, ज़ुल्फ़कार बुर्दी साहिबु आहे ऐं अब्बास ओडाणो आहे ऐं हिकु ॿ ॿिया आहिनि। पर ही उन लेवल जा आर्टिस्ट न आहिनि जंहिं लेवल जा आर्टिस्ट पाकिस्तान टेलीविज़न इंट्रोड्यूस कराया, जिन जा नाला अॼु बि उन्हनि जी लाइब्रेरी में लिखियल आहिनि। अॼु बि उन्हनि जा ड्रामा जेके आहिनि यूट्यूब ते पिया आहिनि ऐं माण्हू उन्हनि खे उन्हनि जे हवाले सां सुञाणनि था। मां इंक्लूडिंग माई सेल्फ, तव्हां मूंखे ई ॾिसो या कैसर खे ॾिसो, अहमद मेमून ॾिसो, सलादीन तुनियो ॾिसो, अॼु बि असां जेके हींअर ज़िंदा आहियूं, जेके ज़िंदा आर्टिस्ट बचिया आहियूं, उन्हनि जो वॾो लेवल आहे। भली असां ड्रामा न बि कयूं, असां ड्रामा कोन था कयूं, जो हाणे उहो ड्रामा नथा थियनि उन स्टैंडर्ड जा। इवन PTV कराची सेंटर ई कोन थो ठाहे। 3 साल थी विया आहिनि। हे ॾिसो था कैमराऊं जेके स्टूडियोज़ में पयूं हुयूं उहे हाणे कंडम करे हिते रखिया अथऊं ऐं नई टेक्नोलॉजी अची वई आहे। ऐं हिन नई टेक्नोलॉजी में जेके नयूं कैमराऊं आहिनि, इतफ़ाक़ इहो आहे त उते बि स्टूडियोज़ में ड्रामो नथो रिकॉर्ड थिए। हाणे जेकॾहिं उर्दू ड्रामो कराची सेंटर ते रिकॉर्ड थिए बि थो त उहो आउटसोर्स थो थिए, यानी उॿारियो सामान खणनि था, बंगलनि में रिकॉर्डिंग कनि था। स्टूडियो उहे वीरान पिया आहिनि। हितां जी वीरानी ॾिसी यकीन कयो मुंहिंजो दिलि जेको आहे रोए थो पियो, छो त मां पंहिंजी ज़िंदगी जा 30 साल हिन पाकिस्तान टेलीविज़न कराची खे ॾिना आहिनि। नौजवान हुयासीं, आयासीं, हाणे तक़रीबन असां पोड़ा थी विया आहियूं। त हाणे ड्रामो त जेको उन दौर में ठहियो सो ठहियो, पर उन खां पोइ ड्रामो तबाह थी वियो। ड्रामे जी तबाही जो ज़िम्मेवार केरु आहे? असां सभु TV चैनल्स ऐं TV चैनल्स जेके सिंधी आहिनि, उन्हनि वटि इहो वञी क्राइटेरिया बचियो त भई ड्रामो रिकॉर्ड करायो, भले क्वालिटी न हुजे पर क्वांटिटी हुजे। उन्हनि क्वांटिटी ॾियणी आहे, उन्हनि क्वालिटी सां को मतिलबु ई न आहे। ऐं हू जे TV वारनि खां पुछो त भई तव्हां सिंधी ड्रामे जो ज़वाल छो कयो आहे, छा लाइ कयो आहे, छो नथा तव्हां सुठा ड्रामा ठाहियो? त हू था चवनि त बाबा डायरेक्टर ई अहिड़ा आहिनि, तो असां उन्हनि खे छा कयो? असां खे डायरेक्टर स्क्रिप्ट आणे ॾियनि था, पोइ असां अप्रूव करे उन्हनि खे ॾियूं था। ऐं जे वरी डायरेक्टरनि खां पुछो, अॼु जे डायरेक्टरनि खां, त भई तव्हां सिंधी ड्रामो सुठो छो नथा ठाहियो, सब्जेक्ट सुठो छो नथा खणो, तव्हां ड्रामे खे छो ज़वाल पज़ीर कयो आहे? त हू चवंदा त भई असांखे चैनल वारा ई एतिरा पैसा ॾियनि था, त बाबा हे हेतिरा पैसा त इन में वञी ड्रामो रिकॉर्ड करे आहे। पोइ असां पंहिंजी मर्ज़ी जो वञी जेको आहे सो आर्टिस्ट बुक कयूं था ऐं पोइ वञी ड्रामो रिकॉर्ड कयूं था ऐं उन में असां पंहिंजी रोज़ी कयूं था। हाणे ॻाल्हि पहुती आहे वञी रोज़ीअ ते। हाणे जॾहिं ॻाल्हि रोज़ी ऐं फौज़ीअ ते पुॼे त पोइ कमु त कोन थींदो, क्रिएशन त कान थींदी। ड्रामो जेको पाकिस्तान टेलीविज़न सेंटर जेको जंहिं मयार जो ठाहे ऐं मथे रखियो हुयो, उहो त उन धड़ाम सां हेठि किरी पियो। हाणे त कुझु बचियो ई कोन्हे।
हाणे इन जे लाइ छा करणु खपे? मां इलाही सोचींदो आहियां ऐं 2-3 व्लॉग अॻु में बि ठाहे चुको आहियां, पर हाणे इहो सुवालु मां तव्हां दोस्तनि खां कंदुसि त तव्हां ॿुधायो त तव्हांजे नज़र में या तव्हांजी कहिड़ियूं सजेशन आहिनि त ड्रामे खे सुठो ठाहिजे, ॿोलीअ खे सुठो रखिजे, जेका ओरिजिनल पंहिंजी ॿोली आहे या ओरिजिनल जेको पंहिंजो कल्चर आहे उन खे असां कीअं अॻिते वधायूं, जेको पाकिस्तान टेलीविज़न बि ॾेखारियो हुयो। ऐं हाणे जेको कल्चर ॾेखारनि था सिंधी सोप सीरियल्स में मुख़्तलिफ़ सिंधी चैनल, उहो त असांजो कल्चर ई कोन्हे, उहो त असांजो सब्जेक्ट ई कोन्हे। पोइ जॾहिं असांजो जेको सब्जेक्ट आहे उन सब्जेक्ट ते असां छो नथा कमु कयूं? इहो सुवालु मां तव्हां खां थो कयां। थैंक यू वेरी मच।